हिकिड़ो ॾींहुं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रूह कना पुछे कालू भला आऊं भला केरु ईअं तनी हाणे मुंहिंजी किथे पैदाश न हुई दुनिया मथे खाली रूह खाली हुई अल्लाह अकमल हाकिमीन पुछे कालू भला आऊं भला केरु ईअं तेरा ही ने आऊं जीरा नवासी हयाती नवासी अञा पैदाश न आहे तनी बड़पा जो फलस्तक बेरबहू बेशक है अल्लाह तू असांजो रब रब ताऊ जे असांखे जान ॾिने 360 उजबा ॾिने रब ताऊ जे तू असांखे ख़लकी आहे रब ताऊ जेको वरी असांखे हिकिड़ो ॾींहुं मारण वारो सूरे बकरा में अल्लाह तबारक व तआला फरमाए फायाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन अल्लाह कुरान में फरमाए कुरो जे थी ऐं इंसान हिकिड़ो ॾींहुं कीअं पलवा कोई शइ नवा थी दुनिया ते पैदाश न थी असीं पैदा कयो दुनिया में बचपन मथे जवानी ॾिनी जवानी मथे मथे मौत आई चाहे बुढ़ापण में आई अल्लाह ते जिंदगी ॾिनी दुनिया में जिंदगी ॾिनी के पुठियां वरी अल्लाह ते फाया कुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा ऐं इंसान तो जी जिंदगी दुनिया में पूरी थी रही हाणे आख़िर त वरी जिंदगी में हलियो अचे जॾहिं इंसान दुनिया में कोई वस्तु नो पैदा थियो पैदा थियण के पुठियां दुख सुख पंहिंजी जिंदगी दुनिया में बसर के पुठियां मौत के पुठियां किबर में हले वियो वरी किबर में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इलैहि तुरजऊन वरी किबर मान के उथियारियो जीरो वेंदो कुरान है कंहिंजी ताक़त न आहे केरु चए थो की भला खोटो थी सघे हैं कुरान में अल्लाह फरमाए इलैहि तुरजऊन पानी मार अल्लाह अच्छा ता मूड जी हिसाब किताब सुनायो आजी जिंदगी में कड़ी नमाज पढ़िया आजी जिंदगी में घणा नेक इखलाक किया अज अचो मूं रब्बिल आलमीन के आज हिसाब किताब ॾियो अल्लाह नमाज जे बारे में पुछा करी बिरादरान इस्लाम तॾहिं कुरान में अल्लाह तबारक व तआला फरमाए नस्तईनु बिस्सब्रि व सलाह इते अल्लाह कुरान नफ्सो खींचे ऐ मुंहिंजा उम्मतियो ऐ मुंहिंजा बंदा ऐ मुंहिंजा माना ऐ मुंहिंजियूं माऊं भेणूं कुरान मूंखे सबक़ सेखारे कहिड़ो सबक़ ॾिने वनस्तईनु बिस्सब्रि व सलाह इन्नल्लाह मसाबिरीन सब्र से नमाज पढ़ी रब्बिल आलमीन आज सारियूं ग़लतियूं माफ़ करे ॾींदो अल्लाह जी उजात नमाज पढ़ी करे पंहिंजे मरूम जे हक़ में दुआ मंगो अल्लाहुम्मा ग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना दुआ पढ़ो नमाज पढ़ी अरे अगर अरबी में न अची ॾे त रब जी बात पंहिंजी ॿोली सम्झे पियो जी दुआ मंगो थी अल्लाह पंहिंजी भाषा तो समझे थो न नमाज पढ़ी दुआ मंगो बस मरी वेला करे बाक़ी कोई कम नहीं अचे ही विलास कम नहीं अचे रुअण कम नहीं अचे पा खाधो पीतो छॾे ॾिनी ये कम नहीं अचे कौन अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अल्लाह जी नबी जी मशहूर हदीस है जे घर वारे ना करे 3 ॾींहं के मथे सूख करनी हराम है
ठीक है 4 महीने जी मदद है सुग कर सके केड़ा बाजार में न वने केड़ा मजूरी मथे न वने पंजे घर वारी जी सुग पारे सके थी बाकी बियो जो मां पे भा कुटुंब सजो चौथी डी पुठिया की न बस चौथे डी सुग करनी हराम है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वो सही बुखारी ने सही मुस्लिम जी बई पेगड़ी हदीस है आए मुझे माओ ने भेणो जरा ध्यान दे सुन जाए हदीस के अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था ये मेराज वाली रात किते मेराज वाली रात अरस अजीमा मथे अरे पांचे प्यारे नबी के अल्लाह जीरा ही जीरो जो को मथे खणी आधी रात जो पुठिया सुवानी नमाज के पुठिया ने फजर नु मोर अल्लाह जी जात पैगंबर के दीदार कराए पाछो दुनिया में छड़े इन रात में अल्लाह के रसूल फरमाई था जे हकरी जगह मथा लगियो से कुरान बाग फरमाए तो सुभान अल्लाह जी सकल हाजा असरा बियदिही लैला इंसान जी कुरो ताकत है जो जमीन मथा आसमान तक नहीं सके पर पाक जात रब जी जे सैर कराए अल्लाह जे नबी पंजे महबूब के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह के रसूल जेना मेरा जे रात की औरतें जी जमात रखी औरतें जी जमात रखी यानी औरतें के जहन्नम जो लेवा सेरेल हो कुरे जो जहन्नम जो लेवा सेरेल हो सभी औरतें जी जमात है जिब्रील अलैहिस्सलाम क्या पूछा कि उसने कहा जिब्रील बला ये औरतों के रही भाई मानो के रही है कि जहन्नम जा बिस्तरा लेबास फेरे पे तकरीर चालू है वीडियो जा जबा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अरे जिब्रील बला ये औरतों के रही है हिदा पैगंबर नबी जो नबी वली जो वली इमाम जो इमाम आगीवान जो आगीवान बे नंबर मथे जिब्रील अलैहिस्सलाम जो को मिणी मलाइके जो सरदार जो को पंजे पखे से उड़ी करे अर्श मुझा निकरी अल्लाह जे रसूल वटे अचे कुरान मजीद खणी हलियो अचे इन जिब्रील अलैहिस्सलाम के अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो जिब्रील अलैहिस्सलाम जो कहे अल्लाह जे नबी जे घर में जारा मैत थियो ते मारू मरी वियो ते हाणे ई औरतूं मथे विलाप करे अगला गुण गाए रुनी हुयूं ॾाढू ॾेई रुनी हुयूं हिन औरत जो जे ही हाल है आए मुझियूं माऊं ऐं भेणो अगर मैत जा सजण अगर पंहिंजे भाउ जा सजण हो मुंहिंजो पण भाउ पंहिंजो कोई बि छीटो न आहे कलमो पढ़ियो करायूं अगर मजी जा सजण त हिन ॻाल्हि मथां हटी विझा वाविला बंदि करे छॾीजा कोई ना उन तो जमना केड़ो लगिन मौजूद ते मोल आयो है मगर अल्लाह जे रसूल जी हदीस है मारू एकड़ो घर में मरी वियो इन मथे कौम विलाप करे रूनियो तो उनके किबर में अजाब चालू थींदो ते ही अजाब न दीन दी जाय वास्तो है देसा में खुदा जी वास्ते आ भलाई करे रहियो या अल्लाह के सारे मौजूद रख साजे मजी जा सजण दिल ला करे दुआ मंगो ऐ अल्लाह साजे मरूम के तू मग़फ़िरत फरमाए दे जहन्नम की आग खां बचाई दे जन्नत जो वारिस बना दे ऐ अल्लाह क़यामत चूड़ी असां जिन बास असां के हशर जे मैदान में मिलाई दे अरे इस्लाम को तरीको बाग न सिखाएं हैं नमाज पढ़ी सब्र करो वनस्तईनु बिसब्रि वस्सलाह इन्नल्लाह मसाबिरीन सब्र करींदासीं त क़यामत चोड़ी ज़रूर ॾिसंदासीं क़यामत चोड़ी वरी अल्लाह पासो मुलाक़ातूं कराईंदो अगर रूंदासीं त मुलाक़ात लमी ॻाल्हि आहे मगर सामे वीचारे मईत मथे किबर जो अजाब चालू थी से कुरे जी ला करे जंगे औद में अमीर हमजा जे जिताणे इस्लाम मसला करे मां ने भेणू बेचारो कंहिंजो भाउ कंहिंजो पुत्र है कंहिंजो खानदान कंहिंजो वरील कंहिंजो अजीज करीब अल्लाह जो
ऑर्डर आयो इन ऑर्डर मथे बस वेचारो दुनिया छॾे वेंदो रहियो पाउंड अलॻि थी वियो पर हज़रत अमीर हमजा अल्लाह जे नबी जो साहबी मशहूर उहे पण ॿिए दुश्मनी न आहे खाली कलमे मथां जॾहिं जंगी औद में आयो तो सॼी धी खे ख़बर पई कंहिं सॼी धी जुबैरा जो नालो आहे सॼी भेण खे ख़बर पई जाए सुफैया आहे जुबैरा तुंहिंजी भाउ जी ऐं जुबैरा तुंहिंजे पीउ जी त हालत जंगी औद में अहिड़ी जंहिंजा 11 टुकर करे विया ऐं मुंहिंजियूं माउ ऐं भेणूं उहे औरतूं हुयूं इस्लाम जी केतिरियूं बहादुर बीटियूं चवांजे इस्लाम जी कहिड़ियूं नियाणियूं चवांजे अरे जेके इस्लाम जी नियाणी ऐं इस्लाम जी नियाणी वियो आहे कलमूं पढ़ी वरी मुंहिंजियूं माउनि ऐं भेणूं सुफैया खे ख़बर पई कि मुंहिंजे भाउ जी हीअ हालत आहे जुबैरा खे ख़बर पई कि मुंहिंजे पीउ जी हीअ हालत आहे एतिरे क़दुरु आहे जंहिंजा माना हीअ अलॻि अलॻि टुकड़ा करे विया आया इन टुकड़े जे बावजूद ख़बर पए थी पहिरियों सुफैया ने जुबैरा रवानियूं थिए थियूं घरानो निकिरी उतराणे अल्लाह जे नबी खे साहबा ख़बर ॾिनो ऐं अल्लाह जा रसूल सुफैया ने जुबैरा जंगी औद ते वञी रही हुई अल्लाह जो नबी जे लाइ साबियो इन खे रोकी छॾियो रोकजी वञो होॾां न वञे और जात मना कयो सुफैया चए थी मुंहिंजो पग खणी गिड़ो अॻियां जुबैरा चए थी असां रवानियूं थी विया हुआसीं पर जॾहिं पैगंबर जो हुकुम अची वियो पाछा पग हटाए पुठियां थी वियासीं ऑर्डर कंहिंजो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाला बण ऑर्डर अल्लाह जे नबी जो भला बदिली उन को सम्झे बदिली वियो आहे पंहिंजो पैगंबर ख़ातिम नबी जी ने हिकिड़ो चए जेको सुफिया ने जुबैरा ला हो ई पैगंबर पाला पण पंहिंजा पण पैगंबर तॾहिं सुफिया चए थी अल्लाह जे रसूल खे चओ भला कुरेला असांखे मना करी था साहबा कराम या अल्लाह जे नबी कुरेला मना करियो था चे मना एतिरे लाइ करियो तूं औरत जाते अमीर हमजा जा 11 टुकर ॾिसी मथां विलाप कनियूं अल्लाह नाराज़ थींदो अमीर हमजा मथे मुंहिंजी शरीत मथे नाराज़ थी अरे मुंहिंजी माउ ने भेणूं शहादत वारी मौत जेको शहीद थियो तंहिं करे अल्लाह जे रसूल जे अगरि विलाप करे वेंदियूं त अल्लाह नाराज़ थी पवंदो अमीर हमजा मथे न का इस्लाम लाइ शहीद थियो आहे अॼु पाण ईअं विलाप करियूं अल्लाह पाण ते नाराज़ नहीं थी पैगंबर जो भाई को पाण न आहे कलमूं पढ़े वारा पाण न आहियूं मुसलमान पाण न आहियूं मरे आहियूं मगर अमल न पाजी त यादि रखजनि अमल खे क़ाइम न दाइम रखजा भई अल्लाह जे नबी जी हिकिड़ी हदीस है हज़रत उम्मे सलमा जो पुत्र हो नंढो माइटर खे मिड़ी खे बचा था वणे था वीचारो सांझी निमाज़ के पुठियां पुठियां हिन टाइम के पुठियां अबू तला जो पुत्र वफ़ात करे वियो हज़रत अबू तला घर ई मारियो वीचारो धंधो करे सांझी जो मोड़ेलो आयो बीवी साहिब चई था आउं थियां चांद के कदाक मानी न खाए तो ना इतला न ॾिनो समूरी केरु उम्मे सलमा मुंहिंजी माउ ने भेण हू पण औरत हुई कहिड़ी बहादुर इस्लाम जी नियाणी खाधे पीते बस गुस्सी निमाज ते वियो तेनो मोर हज़रत अबू तला के चए ऐं मुंहिंजा खावत अगर पाण कंहिं वस्तु उधारी किनो त हुनखे ॾींदी पए भला रखी ॾियूं तॾहिं हज़रत अबू तला चवंदा ॾींदी पए रखाजे की तॾहिं चए नमाज पढ़ी रहा हूंदो त मस्जिद में ऐलान करी जा चए कहिड़ो ऐलान चए पंहिंजो पुत्र वीचारो राति वटाए वियो आहे इनजी कफन दफन जी विधी करी हाणे फिर अबू तला चवंदा बीवी साहिब तुंहिंजा जुल्म करे छॾे सारी रात मूंखे न जाना है सॼी रात न अचे चाहे अबू तला कुरो जाना ही त रब जी मिलकत हुई फासी रब गिनी गिरे कंहिंजो ॾो न आहे पंहिंजी क़िस्मत में हो ही थिए त ही पाण महिमान कंहिंजो पंहिंजो मुल्क पांडी जे मुताबिक़ आया आहियूं हितां झूपड़ी वारे वेठा आहियूं सवारे घरे हलिया वेंदासीं जिंदगी पूरी थी वञे सवारे अॻियां हलिया वेंदासीं सुम्हल यमूतु फीहा वला यहया क़ुर चए थो जेते हू अबदी जिंदगी करे ख़तम थियण वारी न अरे त उन ॻाल्हि खे यादि रखी गौर करे अने मरूमला करे हर वक़्तु निमाज़ जा पाबंद बनी वञो पुठियां परिवार वारा
अने अल्लाह वटि दुआ मंगो अल्लाह चाहे तो करे दे जन्नत जो हक़दार बनाए छॾे जहन्नम खां अल्लाह ज़रूर बचाए पर दुआ जी ज़रूरत बाक़ी लूण पीअण ॿिए कोई ज़रूरत नहीं रहे हाणे ऐं सम्झो वीचारे जे ना ते हू ॾींहुं कोई कमु नहीं अचे खाली दुआ पढ़ो ई कमु अचींदी बाक़ी त टे अमल ॿिया अहिड़ा आहिनि बाक़ी है तो सालिहा कुरान मजीद में अल्लाह साईं फरमाए मरू मेचारो मरी वियो हाणे इन लाइ टे अमल जेको किबर में निके कम अचींदा हशर में बि कम अचींदा जहन्नम जी बनी वेंदा जन्नत जी चावी बनी वेंदा ही केर अहिड़ा अमल अल्लाह जो रसूल फरमाई था जे हिकिड़ो त ही अमल है केकड़ा सी में कोई अहिड़ो पानी जो पुंज बना रहे हैं जेसिताईं हुन में पखी परींदा पानी पींदा पिया तेसिताईं हुन लाइ करे हिन जो हिन जो जेको अजर आहे जेको चालू हुजे नंबर बे मथे अल्लाह जो रसूल फरमाई था मस्जिद ने मदरसे में हिकिड़ा पैसो ॾिनो हूंदो अगर मदरसो चालू हूंदो हिन मदरसे में बच्चा पढ़े पिया मस्जिद में जेसिताईं निमाज़ पढ़ाइजी पई आहे क़यामत जे ॾींहुं सुधी अगरि पढ़ंदी त क़यामत जे ॾींहुं सुधी लाजर चालू आहे सवाब नंबर ते मथे जंहिंजी औलाद हुई आहे इनखे पढ़ायो अगरि ही पढ़ी करे माइतर लाइ उन वक्त ला दुआ मंगे नमाज पढ़ी चया रब्बी रहमा रब्बी यानी कमा सगीरा ऐ अल्लाह असां नंढा हुआसीं तेरा असांजे हाल ते असांजा माउ पीउ असांजे हाल ते रहम कयो ऐं अल्लाह जो तूं उन्ही जे हाल मथे रहम फरमाए मासूम बचड़ो दुआ मंगे कैला हुल आलमीन मुझे पे के जहन्नम जी आग खां बचाए अल्लाह तू फरमाया ऐ मुझे रहमत तू इन बचड़े जा हथड़ा मुबारक वारी जेको दुआ मंगे पर मां दुआ मंगे थी इलाहुल आलमीन मुझे पुत्र के जन्म खां बचाए जन्नत चौकदार बनाए आऊं क़यामत जे ॾींहुं सुधी मुझे पुत्र की माफ़ कयो ग़लतियूं अल्लाह तो फरमाए ऐं बुढ़ड़ी मां अगर तू माफ़ करी त तोनू मोर माफ़ करे वरो आऊं रबू या तो को तोखे जन्नत में जगह दे ॾींदोसीं बीबी आयशा पूछे था अल्लाह जा रसूल अगर कंहिंजा पुत्र बो मरी वञे अगर उन लाइ करे बो मरी वञे जो अजर ने सवाब करो है अल्लाह जो रसूल चवंदा आयशा अगर ई माइतर इंजा मां ने पे अगर इन मरी वियल बच्चे ते सबर कंदा त क़यामत चोड़ी ई मां पे मुझे आगरे अगर क़यामत चोड़ी मुझे साथ में बेरा हूंदा मुंह बेरा हूंदा पर सबर करणो पवंदो विलास न वावेला न विलास ने वावेला न अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु जी मशहूर मारूफ हदीस है जेकड़ो सादी रसूल है नमाजी पण है पाबंद पण है परहेजगार पण है खाली मां जी नाफरमानी की थोड़ी करे जंहिंजी वजह से मां वीचारी नाराज हुई आखिरी टाइम में सकरात और उतरण साहबा चयो भाई कलमू मर पर ज़बान खुले नथी कलमू करे से भरे ऐं मां नाराज हुई कलमू करे से भरे आखिरी वक्त है शैली की जानकारी में अल्लाह रसूल जे वीचारो सकरात वारी हालत में कलमू नसीब नथो थिए पैगंबर आया हालत ॾिठो जो भई मां मौजूद ही हाँ मां मौजूद है चन मां की कोठी जो तॾहिं मां की कोठी में आई मां जे पुत्र जो कलमू नसीब नथो थिए मशहूर साहबियन जो कारण करो हाँ जी आखिरी दुनिया छड़ी वञे पियो ई समो ने टाइम है चे मां माफ़ नहीं करी चे ना चे मां अगर तू माफ़ न करी तो अल्लाह इनके कने माफ़ करींदो अल्लाह कने माफ़ नहीं करे कुल्ला तो मां जो पहलो हक है चे ना उनके मां फर्क नहीं करिया अगर कलमू
अचे तो भले अगर चोरी चोरी मरे तो भले आवन के हर गज माफ करे वरी नहीं आ भले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब मुझा साबियो बाहन बेरो करो लकड़ियों दुखायो बाहन बेरो करे लायो लकड़ियों जार दुखाए में बेचारो जी जलमा बेचारियो भी आया शहला जा रसूल सीकुरीला करी दुखाए रे आयो चाहे माई तो जे पुत्र गिन में असां फगाईंदासी अल्लाह जा नबी जा मुझे नजर करा परा करा माई दा दुनिया जी आ गया अगर तू माफ न करिए तो क़यामत चोरी न करा वधारे अंगारे वरी आग में अल्लाह ने दाखिल करींदो तेर जी जलो चारी मां जे जन्म दिनो ऐं अल्लाह जा रसूल आउन के अज पण माफ कयो क़यामत चोरी पण माफ कयो तदा ने फौरन साबी जी ज़बान मथे कलमो अची वियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे ने बेचारो बस रूह परवाज करे अरे मुझी मां ने भेणो पांजो तो दीन ही मगर पा सजणो न था पा कदर ना के पांजो दीन था वो बाके झुकाए न के नमाए न पर पांजे इखराक ने इस्लाम के छरीनो तने बा जेते ते नमोता अने जे ते आगे झुको पड़ता बेचारो पांजो भा वेंदो रे अल्लाह करे सबर करिया भला रोजा न रोनो किए कम नहीं जे हां रुआओ कदा के दुखदा लगे भाई दुखदा लगे आंसूदा वही दिल में दर्दता होए पर रुओ एड़ो जे मत रब नाराज न थी अखे मुझे आंसू आयो तो ठीक है मगर विलाप कंदा रब नाराज पाते में नाराज पांजे मईत मथे पे नाराज बेचारो पाड़ो कुरो खणी किए ना खणी मरे छड़े कोठी खाली तनाई तन वियो है ते कोड़ी पाके भले वजणो है जो वारो सवारे पांजो वारो सवारे पाके दुनिया छड़े वजणी है पर दुनिया छड़े वजे ई रोगो ख्याल न करो पर किबर में मलाइके के जवाब ॾियण जी वधारी ताकीदी करियो किबर में मलाइका तीना जहिड़ो सुवाल कंदा उन सुवाल ला करे अल्लाह ता अहिड़ियूं तौबाऊं करियो कयो ऐं मुंहिंजो माउ ऐं भेणो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी जे ना करे सारी दुनिया अमीन चौंदी सादिकुल अमीन चौंदी अल्लाह जे नबी के आखिरी पैगंबर है नबी जो नबी वली जो वली जड़ आखिरी टाइम आयो मौत और वक्त अची तो अल्लाह जे नबी के रब्बिल आलमीन तो ऐं मुंहिंजा पैगंबर हाणे जे दुनिया ते दीन पूरो थे तो जी कुरो मर्जी है दीन पूरो थी जहां तने मुझा रब मुके ही मर्जी आ से मिलनु है अल्लाह जो रसूल अल्लाह इजाजत मंगे तो कहे पैगंबर हां जी इजाजत है तो मथे मौत जी न का नहीं है इजाजत नहीं वही आखिरी वक्त आयो दुनिया पर छड़े विया बीवी फातिमा साग बेचारी अखे में आंसू बेहोशी वाली हालत है रुए थी तो जो पे जो फात कर हेडो रुए थी बीवी फातिमा जदी जी मुझो पे वेंदो रे पुठिया मुके पण वणो है पर आऊं तो उन गाल की रुआ थी कि दुनिया में थे जो जिब्रील अलैहिस्सलाम कुरान खणी अची तो ही कुरान जो अचण बंद थी ते गहला रुआती बियो मुके किए न मुझो पे वेंदो रहो अने पे जी ता वसीत है जे रुन जको मरी वने न मथे विलाप न करिया वावेला न करिया अरे उन नबी जी मुंह की ना फरमानी आए मुझी मां ने भेणो ताई उन नबी जी उम्मतिया ने आओ तो ना फरमानी थींदी ना फरमानी का बची वेजा अल्लाह हाकिमुल हाकिमीन पाके हर का शय में हर का वस्तु में अल्लाह ताला पांजो मिलाप मिठास ने मोहब्बत अता फरमाए अल्लाह आमीन इलाहुल आलमीन
असां कमीना गुनहगार इंसान आहियूं असांजो मरूंबा जेके अॼु तुंहिंजे हवाले करे में आयो आहे अल्लाह ज़मीन जे पेट में दफ़नाया आहियूं असांखे कीअं ख़बर न आहिनि मथे कहिड़ी अर पल हूंदी पर है बेपरवाह बादशाह तूं त ॼाणी ॾियो हिन ॻाल्हि खे हाय रब्बिल आलमीन असां जिन बाजी कबर के कुछ अदा वसी फरमाए हाय लाहुल आलमीन इन बाजी कबर के जिन चो भाग बनाए दे हाय रब्बिल आलमीन इन बाजी कबर के जहन्नम जी आग खां परियां लमी दूर रखजे हाय लाहुल आलमीन हिन सॼे परिवार खे हिन मथे सबर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हाय लाहुल आलमीन क़यामत जोड़ी असांजनि बास असांजी मेलाप अता फरमाई हाय अल्लाह असांखे सामे मुल्क दो खिलक दो सामे अचे हाय रब्बिल आलमीन असांजे सॼे परिवार खे क़यामत जोड़ी भेरो संगठन करे रखजे हाय लाहुल आलमीन तेमणी मुसलमान जी कब्रूं कुशाद अता फरमाए हाय अल्लाह चारे असांजूं कई ॾींहं कब्र में पूरी थी हुई हाय अल्लाह उन्ही जूं कब्रूं तूं करोड़ करोड़ जिन्नत जा बाग बनाए ॾे राहुल आलमीन ही जो को जीवन मथे मुंह करी तौफीक अता फरमाए हाय अल्लाह मुंहिंजी माए भेण खे वावीला विलाप करण रुअण कना बंद करे दीजे हाय अल्लाह नी मुंहिंजी माए भेण जे दिमाग में अहिड़ी ॻाल्हि न जेको सबर से कम गिने नमाज़ी बनी वञे नमाज़ पढ़ी जक में दुआ मंगे जेको अल्लाह तूं कबूल करे गिने हाय अल्लाह जेको बिन कसूर कैद में जेल खाने में हाय अल्लाह ने के जल्दी छुटा पा फरमाए हाय अल्लाह बे औलाद के औलाद ता फरमाए हाय अल्लाह अन समझ ने के समझ ता फरमाए हाय अल्लाह बेरोजी ने के रोजी ता फरमाए हाय अल्लाह बेनमाजी के नमाजी बनाए हाय अल्लाह नमाजी जी नमाज कबूल फरमाए हाय अल्लाह असांखे दुनिया में रखे ते दीन इस्लाम दे असांजो खात्मो करे त ईमान मथे ला इलाहा ते करे खात्मो करी आमीन आमीन वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।